अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां सबीन मेमण। नाज़रीन, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अख़बारनि में ऐं टेलीविज़न ते रिपोर्ट थींदो रहियो आहे त बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॾटा ॾेई, उन्हनि खे लालचूं ॾेई, उन्हनि खे मुख़्तलिफ़ अरब मुल्कनि जहिड़ो कर बहरेन, क़तर, गॾियल अरब इमारात ऐं सऊदी अरब ॾांहुं वीज़ा ते मोकिलियो वेंदो आहे। इन्हनि नौजवाननि खे कूड़ा दिलासा ॾिना वेंदा आहिनि। इन्हनि खे पघारनि जे हवाले सां, मुख़्तलिफ़ मराहतूं वठी ॾियण जे हवाले सां, रिहाइश जे हवाले सां तोणी जो इहे बेरोज़गार नौजवान मुख़्तलिफ़ हुनर पिणु ॼाणंदा हुजनि था, जहिड़ो क मज़दूरी जो कमु, इलेक्ट्रिक जो कमु, दर्ज़ी जो कमु, वाढे जो कमु, राज़को कमु। ऐं अहिड़नि नौजवाननि खे अहिड़नि ॿाहिरिनि मुल्कनि में रोज़गार जा ॾटा ॾेई ऐं पढ़ियल लिखियल बेरोज़गार नौजवाननि खे वरी अमरीका, कैनेडा ऐं लंडन जहिड़नि मुल्कनि में सणिभो रोज़गार या नौकिरी वठी ॾियण जे बहाने उन्हनि खां ॻरियूं रक़मूं पिणु वरितियूं वेंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ एजेंटनि पारां। ऐं इहे बेरोज़गार नौजवान इन्हनि मुल्कनि में रोज़गार वठी ॾियण जी लालच में इन्हनि एजेंटनि खे पंहिंजो घर ॿार अलाह तलह खपाए, ॿनी ॿारो खपाए, उन्हनि खे रक़मूं ॾींदा आहिनि। न सिर्फ़ु एतिरो पर केतिरा ई नौजवान जेके आहिनि से मुख़्तलिफ़ कर्ज़ वठी करे बि इन्हनि खे रक़मूं ॾियनि था ऐं व्याज ते बि कर्ज़ वठी करे इन्हनि खे रक़मूं ॾियनि था। अॼु जो असांजो प्रोग्राम जेको आहे अहिड़नि ई बेरोज़गार नौजवाननि ते आहे जेकी ग़ैर क़ानूनी तरीक़े सां परॾे वञनि था रोज़गार जे ज़रिए। उते वञी उन्हनि सां छा थो वहे वापराए, उन्हनि खे कहिड़ियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे, कहिड़ा कहिड़ा हादसा उन्हनि खे पेश अचनि था। खोड़ सारा अहिड़ा वाक़िया असां वटि रिपोर्ट थींदा रहिया आहिनि, अहिड़ा नौजवान जेके अधु रस्ते ते गुम थी वञनि था, जिन जो वारिसनि सां को राब्तो नथो थिए, ग़ैर क़ानूनी तरीक़े सां जेलनि ताईं वञनि था। नाज़रीन, इन मौज़ू जे हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां प्रोग्राम में तव्हां सां डिस्कस कंदासीं, पर हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे डायरेक्टर FIA मोहम्मद मालिक साहब। पहिरीं उन्हनि सां पुछंदासीं त ग़ैर क़ानूनी रस्ते जेके माण्हू ॿाहिरि वञनि था उन्हनि लाइ कहिड़ो क़ानून आहे, कहिड़े कहिड़े तरीक़े सां इहे नौजवान जेके आहिनि से ॿाहिरि मुल्क वञनि था। हेलो जी जी, हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जी। मालिक साहब, पहले तो मुझे ये बताएं कि किस तरह से नौजवान गैर कानूनी रास्तों के जरिए बाहर जाते हैं, कितने गैर कानूनी रास्ते हैं, कितने खुफिया रास्ते हैं इनको बाहर भेजने के? मैम, सबसे पहले तो मैं आपको ये क्लियर कर दूं कि FIA का जो कंसर्न है, FIA जो रिस्पॉन्सिबल है वो सिर्फ और सिर्फ ऑथराइज रूट्स हैं जो कि पूरे पाकिस्तान में तकरीबन एग्जिट और एंट्री एंड एंट्री पॉइंट जो हैं अबाउट 25 हैं, जिसमें आप जिन्ना इंटरनेशनल एयरपोर्ट कह सकते हैं, लाहौर कह सकते हैं, इस्लामाबाद एयरपोर्ट कह सकते हैं, पेशावर कह सकते हैं, तुर्खम कह सकते हैं एंड सो ऑन। इसके अलावा पोस्ट बॉर्डर है पाकिस्तान का, जो कि आपको आइडिया होगा और तमाम लोगों का आइडिया है कि हजारों किलोमीटर पोस्ट बॉर्डर है पाकिस्तान का। अगर वहां से कोई इलीगली पाकिस्तान से बाहर जाता है या पाकिस्तान में इंटर होता है तो उसके लिए FIA रिस्पॉन्सिबल नहीं है। FIA वहां पे एग्जिट एंड एंट्री जो कंट्रोल क्योंकि नहीं करती, इट मीन्स वी आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर एग्जिट एंड एंट्री पॉइंट्स जो कि अथराइज रूट्स हैं। इसके अलावा बहुत सारे केसेस पाकिस्तान में होते हैं जो लोग अनअथराइज रूट से जाते हैं। फॉर एग्जांपल मंथ बिलो है, फॉर एग्जांपल कोई भी अनअथराइज रूट है, तो उस पर जब ये वापस आते हैं तो उनके खिलाफ हम एक्शन इनिशिएट करते हैं अगर वो इलीगली पाकिस्तान से डिपार्चर करते हैं। अच्छा मालिक साहब, इनको जो है वीज़ा किस तरह से इशू किए जाते हैं? क्योंकि इन एजेंट्स के पास इन लोगों के पासपोर्ट भी होते हैं, वो उनसे पासपोर्ट लेके अपने पास रख लेते हैं। ये जो वीज़ा इशू होते हैं ये इसका क्या प्रोसेस है? मैम, ज्यादातर जो लोग जो पाकिस्तान से अनअथराइज जाते हैं वो विदाउट वीजा जाते हैं। उनको वीजे की जरूरत इसलिए नहीं होती कि अथराइज रूट से अगर जाएंगे तो उनका वीजा चेक होगा। और जिन कंट्रीज में भी वो इंटर करते हैं, हमारे जो हमसाया मुल्क हैं उनके अंदर अफगानिस्तान है, ईरान है, टर्की है, वहां इंटर करते हैं तो वहां भी इसी तरह के जो पोरस बॉर्डर्स हैं उनके थ्रू इंटर करते हैं। वहां से आगे के मुस्लिम मुमालिक में जाने की कोशिश करते हैं और जैसे आपने देखा होगा कहीं भी अप्रीहेंड हो जाते हैं और अनफॉर्चुनेटली उससे पाकिस्तान का नाम भी बदनाम होता है और इनके खिलाफ भी बहुत एक्शंस होते हैं। वहां से कुछ एक्शन जो इनके खिलाफ रिक्वायर्ड होता है उसके बाद ये डिपोर्ट होते हैं, जहां पे इनकी इंटेरोगेशन होती है। अगर इनका इलीगल डिपार्चर पाकिस्तान से करार पाए तो इनके खिलाफ FIA भी अपना एक्शन इनिशिएट करती है। लेकिन
اگر کوئی صحیح ویزے پہ جاتا ہے اور وہاں اوور اسٹے کر جاتا ہے کسی باہر کسی کنٹری میں اور وہ واپس آتا ہے تو اس کے خلاف کوئی ایکشن نہیں لیتا. اچھا مالک صاحب، ایک آخری سوال میں آپ سے کروں گی، جب یہ باہر سے واپس آتے ہیں غیر قانونی طریقے سے جو باہر جاتے ہیں نوجوان جو لوگ جاتے ہیں پھر باہر سے ڈیپورٹ ہو کے واپس آتے ہیں تو ان کے لیے کیا سزا ہے قانون میں؟ بہت اصل میں اس کو انٹروگیشن جب ان کی ارائیول ہوتی ہے اور اگر جو بھی ایکشن اس کے پروویژن جو ان کو اٹریکٹ کرتا ہے، کچھ لوگ کسی اور جگہ جا کے جعلی ویزا جو ہے وہ استعمال کرتے ہیں، وہ ایک علیحدہ کیس ہوتا ہے. کچھ جو ہے وہ جس طرح میں نے آپ کو بتایا ہے کہ وداؤٹ اینی فیک ویزا کسی دوسرے ملک میں انٹر ہوتے ہیں تو وہ ایک علیحدہ سیکشنز ہوتے ہیں. کچھ لوگ کچھ فارن کے پاسپورٹ جو ہیں کسی جگہ فیک بنوا کے یا یہاں سے کسی جگہ سے چھپا کے ان پاسپورٹوں کو باہر جاتے ہیں. تو مختلف پروویژنز، مختلف قوانین، اسپیشل لاز بھی ہیں، وہ ان پہ اپلائی ہوتے ہیں اور ان میں مختلف سزائیں ہیں. ان میں زیادہ سے زیادہ سزا 7 سال بھی ہے، اس سے زیادہ بھی انلیگل امیگریشن میں جو لوگ ان کو کنائیو کرتے ہیں، جو ان کے ایجنٹس ہوتے ہیں، ان کے خلاف 7 سال سے بھی زیادہ سزا ہے. بہت شکریہ مالک صاحب. تھینک یو. ناظرین، ڈائریکٹر صاحب محمد مالک جی ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी. असां वटि कानून त आहे पर इन कानून ते अमल नथो थिए. बहरहाल इहे जेके नौजवान जेके गैर क़ानूनी रस्ते ॿाहिरि वञनि था उहे कहिड़ी तरह सां उते वञी तकलीफ़नि खे मुंहुं ॾियनि था, इहो हिकिड़ो वॾो डिघो दास्तान आहे. छो त कुझु वक़्तु अॻु में नसीराबाद में बि इन तरह जो हिकिड़ो मक्सिन जो ॻोठु आहे, उतां बि नौजवान लांचनि जे ज़रिए सामूंडी रस्ते ज़रिए दुबई वञण जी उन्हनि नौजवाननि कोशिशि कई, जंहिंमां तक़रीबन हिकिड़ो ॿ उन्हनि मां को ज़िंदा वापसि मोटियो हूंदो समुंड में तरी करे. बाक़ी सभु नौजवान जेके हुआ गुम थी विया, उन्हनि जी लाशनि जो बि अॼु ताईं को पतो न पइजी सघियो आहे. नाज़रीन, इन हवाले सां अव्हां वटि का बि मालूमात हुजे या अहिड़नि ठगनि एजेंटनि जे बारे में अव्हां कुझु ॿुधाइणु चाहींदा हुजो त स्क्रीन ते तव्हां असांजो नंबर ॾिसी सघो था, तव्हां असांखे लाइव कॉल करे सघो था ऐं इन मौज़ू ते जेको बि तव्हां चवणु चाहियो, जेका ॻाल्हि असांखे ॿुधाइणु चाहियो, असां सां शेयर करणु चाहियो, असांखे ॿुधाए सघो था. ॻाल्हि हले पई अहिड़नि नौजवाननि जी जेके गैर क़ानूनी रस्ते इन्हनि एजेंटनि जे हेठां ठॻिजी करे ॿाहिरनि मुल्कनि जे वञण जी लालच में पंहिंजो ज़िंदगी पंहिंजो मुस्तक़बिल दाव ते हणी छॾनि था. इन्हनि सां छा थो वहे वापराए जॾहिं इहे नौजवान इन्हनि ट्रेवलनि जे हथां ट्रेवल एजेंटनि जे हथां बेवकूफ़ बणिजी था वञनि त पोइ इन्हनि नौजवाननि खे सामूंडी रस्ते कंटेनरनि में लिकाए इन्हनि खे लांचनि जे ज़रिए इन्हनि खे ॿाहिरि मुल्क मोकिलण जी कोशिशि कई थी वञे. कॾहिं त इहे पंहिंजी मंज़िल ते पहुचनि था ऐं कॾहिं इहे पंहिंजी मंज़िल ते नथा रसनि. जॾहिं इहे पंहिंजी मंज़िल ते नथा पहुचनि त इन्हनि खे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो. हिकिड़ो त गैर क़ानूनी तरीक़े सां ॿाहिरि मुल्कनि में वञनि था, उन्हनि खां पोइ उहे जॾहिं पंहिंजी मंज़िल ते नथा पहुचनि त उन्हनि मुल्कनि जी सरहदुनि ते पहुचणु शर्त ई इहे नौजवान गिरफ़्तार थी था वञनि ऐं उन्हनि जेलनि में हलिया वञनि था. नाज़रीन, हिन वक़्तु असां सां लाइन ते समाजी अॻवान अंसार बरनी मौजूदु आहे, जंहिं हिन हवाले सां घणो कमु कयो आहे. उन्हनि खां पुछंदासीं, इन खां पोइ इन मौज़ू ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं. हेलो जी, अस्सलाम वालेकुम अंसार साहब. वालेकुम अस्सलाम. अंसार साहब, मुझे बताएं कि गैर कानून तरीके से जो लोग बाहर जाते हैं क्या प्रोसेस है, किस तरह से जाते हैं? आपने बहुत इस पे जो है काम किया है, क्या बताना चाहेंगे आप? देखिए, मैं समझता हूँ कि जो भी तरीका कानूनी हो उसको अपनाया जाना चाहिए, इसलिए कि जो लोग गैर कानूनी तरीकों से बाहर जाते हैं, आप ये समझ लीजिए कि अगर 100 लोग गए हैं उनमें से शायद एक आध ऐसा हो जिसकी किस्मत काम कर गई हो और वो किसी जगह पे लग गया हो या निकल गया हो. अदरवाइज 98%, 97% लोग हैं. आप जाइए ओमान के पहाड़ों पे, आज भी इंसानी ढांचे पड़े हुए मिलेंगे. ये सूख पहाड़ों पे इनको छोड़ देते हैं, इनको समंदर में उतार देते हैं और समंदर में गर्दन से ज्यादा पानी होता है और ये डूब के मर जाते हैं, ये जेलों में चले जाते हैं. तो मैं समझता हूँ कि जो भी तरीका हो वो मुल्क में हो या मुल्क से बाहर कानूनी अपनाया जाए. अच्छा अंसार साहब, अखबारात में मुख्तलिफ इस तरह के अट्रैक्टिव इश्तिहारात आते हैं जिनमें उन नौजवानों को मुख्तलिफ तरह की मराते देने की लालचें दी हुई होती हैं. नौजवान इश्तिहारात पढ़कर जो है उन ट्रैवल एजेंट्स की तरफ पहुंच जाते हैं, उनकी बातों में आ जाते हैं, उनके झांसे में आ जाते हैं. इस चीज़ को कैसे रोका जा सकता है? देखिए, मैं आपको एक ऐसी मिसाल दे दूं जो सच्चाई पे मुबनी है. एक बाप मेरे पास आया, अंसार बरनी ट्रस्ट में आया और उसने कहा कि जी फलानी लांच जो है वो कैदियों को आपकी लेके आ रही है. मैंने कहा जी आ रही है. वो मुझसे बाप कहता है
کہ کیا ایسا نہیں ہو سکتا انصار برنی صاحب کے لانچ کو ڈبو دیا جائے سمندر میں. میں بڑا پریشان ہوا. میں نے کہا کہ بابا تمہارا بیٹا اس لانچ کے اندر تم کیا بات کر رہے ہو؟ اس نے کہا اسی لیے تو میں کہہ رہا ہوں کیونکہ یہ جو لڑکا تھا اس نے ادھار پہ پیسے لیے تھے ایجنٹ کو دینے کے لیے. جب تک وہ نہیں آیا تھا وہ جیل میں تھا, اس ایجنٹ کو کچھ امید تھی ادھار لینے, جس سے ادھار لیا تھا اس کو کچھ امید تھی کہ اس کا پیسہ مل جائے گا. اب سود کے اوپر وہ شخص اس کے گھر پہ آ کے کھڑا ہوا ہے اور وہ اس انتظار میں ہے کہ بیٹا آئے گا تو اس کے گھر پہ قبضہ کر لے گا وہ. اب اس کے باقی بچوں کا کیا ہوگا؟ اب وہ یہ چاہتا ہے کہ بچہ مر جائے. تو میں نے کہا اس میں تو 200-250 اور لوگ بھی ہیں, تو میں ان کی بھی فکر نہیں ہے. تو اس صورتحال کے اندر جو ایجنٹ ہیں یہ اپنی بہنوں کے زیور بیچ کے جاتے ہیں, اپنی بیویوں کے, اپنی بیٹیوں کا جہیز بیچ کے جاتے ہیں. اس صورتحال کے اندر ان کا پورا گھر تباہ ہو جاتا ہے. اور یہ ایجنٹ اتنے بدبخت, اتنے کمینے لوگ ہیں کہ ان کو اتنا احساس نہیں ہے کہ کسی نے اپنی زندگی جو ہے, اپنا خاندان پورا داؤ پہ لگا دیا ہے, لیکن یہ اپنے مفادات کے لیے لوگوں کو بیچتے ہیں, ان کی زندگیوں سے کھیلتے ہیں, ان کے گھر کی لڑکیوں عورتوں کی عصمتوں سے کھیلتے ہیں. تو یہ اتنا گھناؤنا کاروبار ہے کہ مجھے حیرت ہے کہ اس کے باوجود حکومت خاموش تماشائی بنی رہتی ہے. انصار صاحب مختلف سفارت خانے ہیں, ٹریول ایجنسیاں ہیں جن کو لائسنس ایشو کیے ہوئے ہوتے ہیں, اس کے باوجود یہ جو ایجنٹس ہیں یہ کہاں سے آتے ہیں؟ دیکھیے جب اشتہار آتا ہے اخبار کے اندر یا ریڈیو پہ یا ٹی وی کے اوپر تو یقیناً ان کے فون نمبر اور ایڈریس بھی ہوتے ہیں. تو یہ جو انتظامیہ کے لوگ ہیں یہ کہاں خاموش رہتے ہیں؟ کیا ان کو نظر نہیں آتا کہ اس کے پاس لائسنس نہیں ہے؟ کیا ان کو نظر نہیں آتا کہ کیا کاروبار ہو رہا ہے؟ اصل میں یہ جو حرام کا پیسہ کمایا جاتا ہے, لوگوں کی زندگیوں سے جو کھیلا جاتا ہے, اس میں وہ لوگ بھی ذمہ داران شامل ہیں جو حکومت میں بیٹھے ہوئے ہیں. ان کو بعض وزراء کی سرپرستی حاصل ہے, ان کو بعض سرکاری اہلکاروں کی سرپرستی حاصل ہے, اور اس کے اندر یہ گھناؤنا کاروبار جو ہے یہ جاری و ساری ہے. اچھا انصار صاحب, ایسے نوجوان جو باہر جاتے ہیں غیر قانونی طریقے سے, الیگل طریقے سے, پھر آپ سے ان کا رابطہ کس طرح ہوتا ہے جو وہاں کی جیلوں تک پہنچ جاتے ہیں؟ یہ آپ ان تک پہنچتے ہیں یا وہ کوشش کرتے ہیں آپ تک رابطہ کرنے کی؟ دیکھیے اس کے دو طریقے ہوتے ہیں. ایک تو میں بین الاقوامی دوروں پہ رہتا ہوں, ظاہر ہے کہ میرا کام ایسا ہے, وکالت کا کام ہے میرا. ایک تو اس حوالے سے. دوسرا ہوتا یہ ہے کہ دنیا بھر سے مختلف ممالک میں جو پاکستانی پھنسے ہوئے ہیں وہ انصار برنی ٹرسٹ کراچی لکھ کے اور وہ خط لکھ دیتے ہیں ہمیں. کیا ان کے حافظ و اقارب جو پاکستان میں ہیں ان کو پتا ہے کہ انصار برنی ٹرسٹ جو ہے غیر قانونی جو لوگ پکڑے ہوئے ہیں, جن کی جو صورتحال ہے, ان صورتحال سے دوچار ہیں, اس کے لیے کام کرتا ہے. تو وہ انصار برنی ٹرسٹ, آرام باغ روڈ کراچی, بڑا آسان سفر, وہ ہمیں خط لکھ دیتے ہیں. جب ہمیں خط آتا ہے تو ہم اس جیل سے پہلے کنفرم کر دیں, کیونکہ بعض اوقات اس نیکی کے کام میں بھی آپ کو حیرت ہوگی کہ مذاق ہوتا ہے, اس میں بھی تفریح لی جاتی ہے, اس میں بھی جھوٹی اطلاعات دی جاتی ہیں. تو پہلے ہم اس جیل سے, دنیا بھر کی کسی بھی جیل سے پہلے ہم کنفرم کرتے ہیں کہ اس طرح یہ صورتحال ہے یا نہیں ہے. جب ہوتی ہے تو پھر ظاہر ہے کہ ہم ان کی تصدیق کرتے ہیں کہ بے گناہ ہے یا نہیں ہے, اور اگر بے گناہ ہوتے ہیں تو ظاہر ہے کہ ہم ان کی جو بھی مدد ہو سکتی ہے پھر وہ ضرور کرتے ہیں. انصار صاحب ایک آخری سوال آپ سے, آپ کیا کہیں گے ایسے نوجوانوں کے لیے, کیا میسج دینا چاہیں گے, کیا پیغام دینا چاہیں گے, اور ایسے جھوٹے ایجنٹس جو ہیں جو فریب کر کے ان کو جو ہے ان کی زندگیاں تباہ کر دیتے ہیں, ان کے لیے آپ کیا کہنا چاہیں گے؟ دیکھیے ان کے لیے جو جانا چاہتے ہیں ان کو میں کہوں گا کہ بھیا بہنا جو بھی ہے کہ جو بھی طریقہ ہو وہ لیگل آتا ہے, جہنم میں نہ جائیں. اس جہنم سے بہتر ہے کہ اپنے ملک میں ایک وقت کی روٹی کھا لیں, اگر ایک وقت کی بھی نہیں ہے آدھے وقت کی روٹی کھا لیں, مگر اس عذاب میں نہ پھنسے. اور یہ جو ایجنٹ ہیں میں سمجھتا ہوں کہ یہ جو قتل کرتا ہے بھی وہ تو مر گیا, وہ تو چلا گیا, لیکن یہ جو زندوں کو قتل کرتے ہیں وہ زندہ مرتے بھی نہیں ہیں, وہ تو روز جیتے ہیں, روز مرتے ہیں. تو یہ ایسے قاتل ہیں ایجنٹ کہ انہیں عبرتناک سزا ملنی چاہیے. اور میں آج آپ کے ٹی وی کو مبارکباد دوں گا کہ آپ نے اس اہم ایشو کے اوپر, جو پاکستان کا اہم ایشو ہے, اس پہ آواز اٹھائی ہے. میں آپ کے کو مبارکباد دیتا ہوں, اور میں دعا گو ہوں کہ اللہ کرے کہ آپ کے پروگرام سے کچھ لوگوں کو نصیحت ہو, وصیت ہو, اور وہ کچھ سیکھ سکیں اور پاکستانیوں کو ہم بین الاقوامی سطح پہ بچا سکیں. بہت شکریہ آپ کا. انصار صاحب, آپ
नाज़रीन, सिंध टीवी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा इशू खणंदो रहियो आहे आवाम खे आगाही ॾियण जे लाइ। असां अहिड़नि इशूज़ ते हमेशह कमु कंदा रहिया आहियूं। इंशाअल्लाह सिंध टीवी जे प्लेटफॉर्म ते कमु कंदा ई रहंदासीं। समाजी अॻवान अंसार बरनी असां सां गॾु मौजूदु हो, जंहिं असांखे मिसाल ॾिनो त कहिड़े तरीक़े सां उन छोकिरे जो पीउ जेको आहे सो उनखे समुंड में ई मारण जी कोशिशि करे पियो त वापसि न अचे, छो त हुन ज़ेवर विकिणी करे पैसा वरिता हुआ कंहिंखां ओधर। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, वधीक ॻाल्हाईंदासीं पर हिकु ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां टीवी स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदा। असांखे तव्हां लाइव कॉल करे सघो था ऐं जेकॾहिं तव्हांजे शहरनि में तव्हांजे आस पास अहिड़ा के मुतासिर माण्हू आहिनि या तव्हांजे घर मां अहिड़ो को नौजवान या इन तरह जो को वाक़ियो पेश आयो हुजे त ज़रूरु असांखे लाइव कॉल करे ॿुधाईंदा ऐं अहिड़नि एजेंटनि जी निशानदेही ज़रूरु कजो जिन खे तव्हां सुञाणे सघो था, छो त इहे एजेंट इन्हनि नौजवाननि जे मुस्तक़बिल इन्हनि जी ज़िंदगियुनि सां खेॾनि था, पर इन्हनि जे पोयरनि खे रुॻो इंतज़ारु ऐं ॻोड़ा ॾेई था वञनि, छो त इहे नौजवान जॾहिं गुम थी वञनि था, इन्हनि जो को पंहिंजे घरनि सां राब्तो नथो रहे, इन्हनि नौजवाननि जी का ख़बर नथी पवे त पोयां इन्हनि जा घर वारा कीअं भोॻनि था, जेकी ॿनी ॿारो माल मता ॻह गटा खपाए करे इन्हनि नौजवाननि खे हिकु बहितर ऐं सुनहरी मुस्तक़बिल जी आस में उमेद में इन्हनि खे ॿाहिरि मुल्कनि में मोकिलीनि था ऐं पोइ इन्हनि नौजवाननि जो उते छा थो असरु थिए इन्हनि जे माइटनि खे, इन्हनि जे मालिकनि खे इन्हनि जी का बि सुध ॿुध न पवंदी आहे। तव्हां असां सां अहिड़ी का ॻाल्हि शेयर करणु चाहियो, ॿुधाइणु चाहियो त स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी सघो था। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां ॾोकरी जो रिपोर्टर अतर संदीलो लाइन ते मौजूदु आहे, उन खां वधीक पुछंदासीं। हेलो जी अतर, छा ॿुधाईंदो इन हवाले सां, कहिड़ा तफ़सील आहिनि, छो त कुझु वक़्तु अॻु में ॾोकरी मां बि इन तरह जो वाक़ियो रिपोर्ट थियो हो, कुझु नौजवान विया हुआ लांचनि जे ज़रिए। जी जहिड़ी तरह सिंध जे जेका मुख़्तलिफ़ शहरनि मां सिंध जा जेके आहिनि बेरोज़गार माण्हू जेके आहिनि उहे रोज़गार असांखे मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं जेको आहे कमाइण वञनि था, अहिड़ी तरह ॾोकरी शहर जा बि जेको आहे रहवासी जेके आहिनि उहे रोज़गार जे लाइ सऊदी अरब, ईरान ऐं दुबई जे ऐं ॿियनि मुल्कनि ॾांहुं जेको आहे कमाइण लाइ वेंदा आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे ॾोकरीअ शहर जा जेके दर्जी आहिनि उहे ईरान वेंदा आहिनि कमाइण लाइ, छो त ईरान में बनिस्बत पाकिस्तान जे वॻो सिबण जो जेको मुल्ह आहे उहो तमामु घणो आहे ऐं जीअं खणी चइजे त हिते 400-300 रुपए खां 500 रुपए ताईं जेको आहे वॻो सिबजे थो आम नंढनि शहरनि में, त ईरान में 1000 खां वठी 1500 रुपया पाकिस्तानी रुपयनि में वॻो सिबजे थो। हुनजे करे जेको आहे केतिरा ई ईरान पाकिस्तानी जेके दर्जी आहिनि उहे ईरान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं जेको आहे वेंदा आहिनि रोज़गार जे हवाले सां ऐं ईअं ई ॾोकरी शहर जा लॻभॻि 100 खनि जेके आहिनि शहरी उहे ईरान ॾांहुं अक्सर ईंदा वेंदा रहंदा आहिनि ऐं उहे सभु जेको आहे गैर क़ानूनी तरीक़े सां जेको थींदो रहियो आहे। अच्छा अतर, इन्हनि खे गैर क़ानूनी तरीक़े सां कीअं मोकिलियो वेंदो आहे, कहिड़े तरीक़े सां इहे वेंदा आहिनि, केतिरा पैसा भरींदा आहिनि इहे एजेंटनि खे? तमामु आसान आहे। घणे क़दुरु जेको आहे जेके माण्हू अॻे ई ईरान घुमी आयल आहिनि उन्हनि खे जेको आहे ॾस पते जी ख़बर आहे त पोइ उहे बग़ैर एजेंट जे पाण मुरादो हलिया वेंदा आहिनि ऐं कुझु जेके नवां माण्हू आहिनि उहे जेको आहे एजेंटनि सां राब्तो कंदा। एजेंट जेके आहिनि अक्सर करे कराची में मिलंदा, न त जेको आहे बलोचिस्तान जे कंहिं शहर में या वरी जेको आहे सिंधी बराड़ियुनि में जेको एजेंट जेके आहिनि उहे पंहिंजो पाण पहुची वेंदा आहिनि, त उते जेको आहे एजेंट खे मामूली पैसा ॾियणु 2-2.5 रुपया या 5000 रुपयनि जे एवज़ एजेंट जेके आहिनि उहे पाकिस्तान खां ईरान ताईं जेको आहे ईरान जे बहिराड़ी वारे इलाइक़नि में या नंढनि नंढनि शहरनि में जेको आहे उन्हनि खे पहुचाइनि था, जिते हू बाज़ार में वेही न पर जेको आहे घरनि में या लिकियल जाइ ते जेको आहे वेही ऐं दर्ज़ को धंधो कनि था, जितां जेको आहे उन्हनि खे उपत थिए थी। ऐं अच्छा, अहिड़नि नौजवाननि मां के अहिड़ा नौजवान जिन जो वारिसनि सां राब्तो न थी सघियो हुजे या के गुम थी विया हुजनि या के पकिड़िजी विया हुजनि, अहिड़नि के नौजवाननि जी का ख़बर? जी बिल्कुलु, अहिड़ा बि केतिरा जेको आहे बेरोज़गार आहिनि जेके ईरान विया ऐं जेको आहे पोइ वरी राब्तो न थी सघियो पंहिंजनि पाकिस्तान में पंहिंजनि पेरनि सां ऐं इन्हनि जे जेको आहे वालदेन जेके आहिनि उहे खोड़ ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन जे इंतज़ार में हींअर ताईं वेठा आहिनि। ऐं थींदो ईअं आहे त जेकॾहिं को ईरान में माण्हू गिरफ़्तार थींदो आहे त ईरान जी हुकूमत जेका उते उन्हनि खे जेको आहे जेल में उन्हनि खां पुछा गछा कंदी आहे ऐं जेको आहे वरी पाकिस्तानी अख़्तियारनि खां जेको आहे पुछा कई ईंदी आहे, उन खां पोइ हुनजे साबित थियण ते त हू पाकिस्तानी आहे हुनखे पाकिस्तान जे हवाले कयो वेंदो आहे।
अच्छा, अतर अहिड़ा नौजवान जॾहिं वापसि अचनि था त उन्हनि खे पुलिस पारां का सज़ा ॾिनी वेंदी आहे? कहिड़ो कानून आहे या इहे छुटी पैसा भरे छुटी अची वेई था रहनि? मूंखे नथो लॻे त को हुनजे लाइ को कानून आहे, छो त जॾहिं ॾोकरीअ जा 21 ॼणा जेको आहे पाकिस्तान तमामु वॾो वांगुरु आहे, एकांत जेको आहे गिरफ़्तार थिया जो ईरान में, त उन्हनि खे जेको आहे 10-15 ॾींहं जेको आहे ईरान में मुख़्तलिफ़ जेलनि में रखण खां पोइ जॾहिं तफ्तान बॉर्डर वटि पाकिस्तान एहलकारनि जे हवाले कयो वियो हो, त उन वक़्तु उन्हनि खे जेको आहे मामूली पुछा गछा करणु ऐं कुझु ॾोकड़ जेके आहिनि उहे वठी मामूली ॾोकड़ उन्हनि जे एवज़ उन्हनि खे जेको आहे आज़ादु कयो वियो ऐं जिन जिन वटि ॾोकड़ हुया उहे फौरी तौर ते ॾोकड़ भरे ऐं वापसि हलिया, पर जिन वटि न हुया त उन्हनि खे कुझु जेको आहे हफ़्ता 2 हफ़्ता या 3 हफ़्ता जेको आहे जेल में रहणो पियो, उन खां पोइ जेको उन्हनि खे। अच्छा, अतर तव्हां सां अहिड़ो नौजवान शायदि वेठो आहे हिन वक़्तु? तव्हां जी बिल्कुलु, गुलाम असगर शेख नाले हिकिड़ो जेको आहे नौजवान मूंसां गॾु वेठो आहे, जेको पिणु जेको आहे अहिड़े गैर कानूनी तरीक़े सां ईरान वियो हुयो ऐं उतां जो जेको थोरी घणी हालतुनि बाबति हुनखे ॼाण आहे। जी, गुलाम असगर खे ॾिजो त हुन सां पुछंदा। तव्हांखे गुलाम असगर सां ॻाल्हायूं? जी जी, गुलाम असगर सां ॻाल्हायो। जी, वालेकुम सलाम। गुलाम असगर, तव्हां कहिड़े तरीक़े सां विया हो ईरान? बाबा कराची बाज़ार स्टाफ दिल्ली लेन तो बाबा। अच्छा, पोइ कीअं पहुता तव्हां ईरान? उते छा वञी कयो? केतिरो अरसो रहिया तव्हां? मां बाबा महीनो भर रहियुमि, मां वरी वापसि आयो, मूं त मुंहिंजी तबियत ख़राब थी पई। उते 12 ॾींहं में रहंदो हुअमि, दर्जन कमु कंदो आहियां। उते वरी जॾहिं मां वापसि आयुमि त मूंखे ख़बर पइजी वई त पाकिस्तान 21 ॼणा पकड़िजी विया। उते तव्हां कहिड़ियुनि हालतुनि में वक़्तु गुज़ारियो? कीअं उते तव्हांजो वक़्तु गुज़रियो? हाँ बाबा, उते तव्हांजो वक़्तु कीअं गुज़रियो? कीअं रहिया उते? जेको महीनो ॾेढ तव्हां रहियो उहो तव्हांजो कीअं गुज़रियो? 12 ॾींहं में उते रहींदा आहिनि, असांखे 2-3 रुपया हिते खणी ईंदा आहियूं न पंहिंजे खीसनि मां, त पोइ उहे रहींदा आहिनि। 12 ॾींहं वारो उते रहींदो आहे, गाॾी वारा उतां अची केकड़ा खणंदा आहिनि, उहे उन्हनि खे पैसा ॾींदा आहियूं, उहे असांखे उते पुॼाईंदा आहिनि। हर वक़्तु बेले में हूंदा आहियूं, अची खणंदा आहिनि, वरी हुते छॾींदा आहिनि, वरी हुते छॾींदा आहिनि, वरी हुते छॾींदा आहिनि। अच्छा, पोइ तव्हां वापसि छो अची वियो उतां? वापसि बाबा मुंहिंजी तबियत ख़राब थी वई न मुंहिंजी सफ़ा। अच्छा, वरी वञण जी उते किथे अस्पताल में बि न पियो वञा न, पोइ वरी मां साॻो ई पोइ मोटियसि। वॾी महिरबानी अवांजी गुलाम असगर। नाज़रीन, ही तव्हां ॾिठो गुलाम असगर जी ॻाल्हि, तव्हां ॿुधी। नौकिरियुनि जा ख़ूबसूरत दिलासा ॾेई सणबी नौकिरियुनि जा जॾहिं नौजवाननि खे ॿाहिरि वठी वञनि था, इहे नौजवान गैर क़ानूनी तरीक़े सां ॿाहिरि वञनि था, त उते हिननि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। हितां त उन्हनि खे इहो चई जेको आहे सो मोकिलियो वेंदो आहे त उते तव्हांखे वॾियुनि कंपनियुनि में जेकॾहिं तव्हां इंजीनियर आहियो, तव्हांखे लाइट जो कमु अचे थो, इलेक्ट्रिशियन आहियो, त उते तव्हांखे वॾियुनि ऑफिसनि में वॾियुनि जॻहनि ते तव्हांखे जेको आहे सो मुक़ररु कयो वेंदो। हेतिरी तव्हांजी पघार हूंदी, ही तव्हांखे मराहतूं मिलंदियूं, हिन तरह जी तव्हांजी रिहाइश हूंदी। ख़ूबसूरत ज़िंदगी जा हिकिड़ा ख़्वाब ॾेखारे जॾहिं उन्हनि खे ॿाहिरि मोकिलियो वेंदो आहे, ऐं उहे जॾहिं तकलीफ़ूं बर्दाश्त करे पंहिंजनि प्यारनि खे छॾे, पंहिंजनि मिटनि माइटनि खे छॾे, उन्हनि खां अलॻि थी करे पंहिंजी ज़िंदगी दाव ते हणी जॾहिं ॿाहिरि वेंदा आहिनि, त ॿाहिरि उन्हनि सां कहिड़े तरीक़े सां धोखेबाज़ी कई थी वञे, ॾेखारियो ॿुधायो हिकिड़ो वेंदो आहे, ऐं उते वञी उन्हनि सां जेको अलॻि शइ थींदी आहे उहा ईअं थींदी आहे त उहे न नौकिरियूं उन्हनि खे ओड़े तरह जूं हूंदियूं आहिनि, न ओड़ियूं उन्हनि खे मराहतूं मिलंदियूं आहिनि, बल्कि उहे नौजवान जेके आहिनि से मुख़्तलिफ़ मज़दूरियूं कंदा आहिनि। ऐं जीअं हाणे गुलाम असगर ॿुधायो त महीनो ॾेढ हुते रहियो, मुश्किल सां उनखे ख़बर पइजी वई त पंहिंजे मुल्क में, पंहिंजी सिंध में कमाइण बहितर आहे बनस्बत इन जे जो असां ॿाहिरि वञी करे नौकिरियूं कयूं ऐं ॿाहिरि गैर क़ानूनी तरीक़े सां वञी करे रातों राति अमीर थियण जा जेके असां ख़्वाब खणी करे उते वञूं था। नाज़रीन, गुलाम असगर ॿुधायो त अहिड़ा नौजवान जेके उते, हिकिड़ो त गुलाम असगर तव्हां ॿुधो त गुलाम असगर आहे, पर अहिड़ा कई नौजवान आहिनि जेकी उते जी ॿेलनि में, उते जे नंढनि नंढनि ॻोठनि में ज़िंदगी गुज़ारनि था, ऐं उहे मजबूरी में, छो त हाणे उन्हनि वटि वापसि अचण जो बि को रस्तो नथो हुजे। जेकॾहिं उहे पकड़िजी था वञनि त जेलनि में उन्हनि जी सॼी ज़िंदगी गुज़रे थी। जेकॾहिं उन्हनि जे माइटनि खे ख़बर पवे थी त उन्हनि ताईं उन्हनि जो राब्तो थिए थो त उन्हनि खे छॾाइण जूं के कोशिशूं थियनि थियूं, ऐं जेकॾहिं राब्तो नथो थिए त उन्हनि जी सॼी ज़िंदगी उन्हनि ॻोठनि में लिकंदे ई गुज़री वञे थी, छो त बीमार थियनि था त पंहिंजो इलाजु कराइण लाइ अस्पताल ताईं बि नथा वञी सघनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां ॾहरकी मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शम्स मौजूदु आहे। शम्स खां पुछंदासीं। हेलो जी 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 शम्स, छा ॿुधाईंदो तव्हां अहिड़ा नौजवान जेको आहे सो अहिड़ो एहतजाज बि हिकु ॾींहुं अॻु में रिकॉर्ड थियो आहे ॾहरकी में ई, छा मामिलो हो ऐं कंहिंजा नौजवान हुआ जेके गैर क़ानूनी तरीक़े सां ॿाहिरि विया ऐं उन्हनि जे वारिसनि जो छा चवणु हो? जी, ॾहरकी जे ॻोठ मुराद शहर में चाचड़ बिरादरी जे हिकु भाउसर मिस्री चाचड़ मथां शहर बिरादरी जे ॻोठनि फरमान शहर, इम्तियाज़,
मुश्ताक अहमद हज़ारो ऐं ॿियनि पारां इल्ज़ाम मड़ियो वियो आहे त संदसि बिरादरी जे हिकु नौजवान सिकंदर अली शहर खे ॼाणायल बासर माण्हू जेको आहे नौकिरी ॾियण जे बहाने ते हुनखां 1 एकड़ ज़मीन इन बुनियाद ते सही कराए लिखाए वरिती हुई त हू हुन नौजवान खे परॾे में नौकिरी ॾियारींदो। जंहिं बाद ॼाणायल नौजवान खे हुननि बासर हवाले कयो। जॾहिं त बासर माण्हू खां जॾहिं हुननि इहा मालूमात वरिती त हुननि जे नौजवान जो को राब्ते जो नंबर वग़ैरह जन ते हू राब्तो करे सघनि, जन ते हुननि चयो त नौजवान तव्हां सां पाण ई राब्तो कंदो। पर 1 महीनो गुज़रण जे बावजूद जॾहिं वारसनि खे नौजवान जो को बि अतो पतो न मिली सघियो, हू ॼाणायल बासर माण्हू वटि हिकु दफ़ो ॿीहर विया ऐं चयो त तव्हां हुन सां असांजो नौजवान सिकंदर सां जेको आहे उहो राब्तो करायो। जंहिं बाद अहिड़े जे मुतालबे करण बाद जेको नौजवान जेको बासर माण्हू हुयो मिस्री चाचड़ उन्हनि खे धमकायो ऐं चयो। अच्छा शम्स, अॼु अहिड़ा वाक़िया सिंध जे हर शहर में रिपोर्ट थिया आहिनि। हर ॻोठ में अहिड़ा एजेंट जेके आहिनि से धाड़ेलनि जे रूप में घुमनि था, जेकी माण्हुनि खे ॾटा ॾेई उन्हनि खे फुरनि था, उन्हनि खे गुम कराए था छॾनि, उन्हनि खे गुम कयो थो वञे। इन हवाले सां वधीक ॿुधायो त इहे एजेंट किथां ईंदा आहिनि, इहे एजेंट किथे, इन्हनि एजेंटनि जी का निशानदेही नथी थिए? जी ॾिसो, जीअं त असां वटि हिकिड़ो सरकारी सिस्टम आहे, फेडरल सिस्टम आहे, उन हवाले सां इन बासर माण्हुनि जे उहे ई माण्हू सपोर्ट कनि था जन माण्हुनि वटि हितां जी जेकी आहे उहा दावेदारी हुजे थी। इन हवाले सां उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ को बि एक्शन बि नथो थिए। इहो एक्शन तॾहिं साम्हूं अचे थो मीडिया जे अॻु, तॾहिं अचे थो जॾहिं उन मां उहे माण्हू जेके आहिनि उहे ग़ाइब था थी वञनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो पियो ॿुधाईंदो हलायां त इन हवाले सां केतिरा ई केस जेके आहिनि घोटकी ज़िले में रिपोर्ट थिया आहिनि, पर उन्हनि खे राजूनी कोशिशनि ज़रिए जेको आहे निबेरियो वियो आहे ऐं उन्हनि जूं ज़मीनूं इन बुनियाद ते वरितियूं वयूं आहिनि जे उन्हनि जे नौजवाननि खे कोई चए थो त असां तव्हांखे नौकिरी ॾियारींदासीं, कोई चए थो त असां तव्हांखे परॾे में मोकिलींदासीं ऐं भुगड़नि मुड़ि ते उन्हनि जूं उहे ज़मीनूं जेके आहिनि उहे बासर माण्हू जेके आहिनि उहे ख़रीद करे वञनि था। अच्छा शम्स, अहिड़नि एजेंटनि जी अॻ में छा का तस्दीक का छानबीन नथी कई वञे त इहो एजेंट सही आहिनि, इन्हनि जो सही प्रोसेस छा आहे, कानूनी हवाले सां के बि पासा नथा ॾिठा वञनि? ॾिसो, जीअं त असां वटि लिटरेसी रेट तमामु घटि आहे ऐं माण्हुनि वटि तालीम जो शोर घटि आहे, जंहिंजे करे अहिड़ा वाक़िया पेश अचनि था। माण्हू ग़रीब हुजण जे करे जेके आहिनि पंहिंजूं ज़मीनूं जेके आहिनि उहे माण्हुनि खे उहे लिखी ॾियनि था पिया ऐं उनखां पोइ उहे ज़मीनूं जेके आहिनि उन ते कब्ज़ो करण जे लाइ इन्हनि माण्हुनि वटि हिकिड़े क़िस्म जा इहे एजेंट छॾिया हूंदा आहिनि जेके उन्हनि खां इन बहाने ज़मीनूं लिखाए वठंदा आहिनि। ऐं ईअं बि थियो आहे त केतिरा ई माण्हुनि उनखां ज़मीनूं लिखाए करे उन्हनि माण्हुनि खे परॾे चवण जे बावजूद जेको आहे अफ़गानिस्तान ऐं उन्हनि जे खरकार कैंपनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे ऐं पोइ उहे 1-1 साल खां बाद में उहे माण्हू जॾहिं ज़ाहिर थिया आहिनि उन्हनि चयो आहे त असांखे एजेंट हिकु एजेंट खां ॿिए एजेंट खां 3 एजेंट ताईं जेको आहे उहो विकिरो कयो वियो आहे। ऐं इहा इंसानी स्मगलिंग जी जेकी असां वटि जेको रुझान ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, इन ते हितां जी इंतज़ामिया बिल्कुलु ख़ामोश आहे। अच्छा, अहिड़ो को वाक़ियो जंहिंमें एजेंट जी का सुञाणप थी हुजे, कंहिं वापसि ईंदड़ माण्हू नौजवान उनखे सुञातो हुजे त हिन एजेंट जे थ्रू जेको आहे मां वयसि ऐं उते मूंसां इहे हालतूं पेश आयूं, अहिड़ो को कानून जी पकड़ में हिन वक़्तु ताईं अची सघियो आहे? ऐं जेकॾहिं न अची सघियो आहे त हिन जा कहिड़ा सबब आहिनि? छो उन जा जेके वालिदेन आहिनि उन माण्हू जे बारे में पुलिस खे नथा इंफॉर्म कनि या को केस नथा दाख़िल कनि या का कानूनी कार्रवाई नथा कनि? ॾिसो, जॾहिं इहो केस दाख़िल कयो वञे थो त लापता माण्हू जो इहो केस बिल्कुलु इहे केस त रजिस्टर थियनि था असां वटि। जॾहिं पोइ उहो माण्हू उन्हनि ते प्रेशर पए थो, बासर माण्हू ते जॾहिं प्रेशर पए थो त उहो माण्हू जॾहिं वापसि अचे थो पोइ उन जा वारिस आहिनि उहे मिली करे उहो केस बासर माण्हू हुजनि जे करे उहो वापसि वठनि था। ऐं इन में हिकिड़ी वॾी रुकावट इहा आहे त जॾहिं परॾे माण्हू वञे थो त हितां जी पुलिस जेकी आई अचे उनखे टारे छॾे थी त ही फॉरेन एक्ट जो जेको आहे कानून आहे ऐं उन तहत असां केस दाख़िल कंदा आहियूं। पर उन में जेको आहे केस दाख़िल करण खां पोइ असांजी अॻिभराई नथी थिए, जंहिंजे करे असां जेको सिधी रीति या अणसिधी रीति जेके जवाबदार आहिनि उन्हनि ते को बि अहिड़ो एक्शन नथो थिए। महिरबानी शम्स तव्हां जी। नाज़रीन, हिन वक़्तु असां ब्रेक वठूं था, ब्रेक तां वापसि अची करे हिन मौज़ू ते वधीक ॻाल्हाईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन।
नाज़रीन प्रोग्राम ते वञण खां अॻु में ॾहर की जो रिपोर्टर शम्स असां सां मौजूदु हो, जंहिं असांखे ॿुधायो त सिंध में अहिड़ो गैर क़ानूनी ॿाहिरि मोकिलण वारो जेको कारोबार आहे उहो कहिड़ी तरह करायो थो वञे, कहिड़ा कहिड़ा माण्हू इन में मुलविस हुजनि था ऐं इन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी थिए, छो त जॾहिं इहे वापसि अचनि था ऐं जेकॾहिं इन्हनि पारां का शिकायत कई वञे थी, उन ट्रेवल एजेंट जे खे पकड़ाइण जी का कोशिशि कई वञे थी या उनजी निशानदेही कई वञे थी त पुलिस उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे, बल्कि असां वटि जेको हिकिड़ो वॾेरनि जो जिरगाई सिस्टम आहे त उन्हनि सरपरस्ती उन्हनि जी हासिल आहे, हिकिड़ी वॾी माफ़िया आहे जेका इन्हनि खे सपोर्ट करे थी, अहिड़नि एजेंटनि जो कारोबार इन्हनि माफ़ियाउनि जे करे वधे वेझे थो ऐं अहिड़ा खोड़ नौजवान जेकी वापसि अचनि बि था त उहे इन्हनि ख़िलाफ़ का बि क़ानूनी कार्रवाई नथा करे सघनि ऐं न ई उन्हनि नौजवाननि जे ख़िलाफ़ का क़ानूनी कार्रवाई थिए थी त उन्हनि खे ॾिसी ॿिया नौजवान सबक़ हासिल करे सघनि ऐं अहिड़ो रस्तो न ॻोल्हिनि जंहिंजे ज़रिए उन्हनि जी ज़िंदगी बि ख़तरे में पइजी सघे थी। नाज़रीन हिन वक़्तु असां सां रहीम मंगी कंबर जो रिपोर्टर मौजूदु आहे। कुझु वक़्तु अॻु में कंबर में बि अहिड़ो वाक़ियो पेश आयो हो, इन वाक़िए जा वधीक तफ़सील असां रहीम खां वठंदासीं। हेलो जी जी रहीम, कुझु वक़्तु अॻु में कंबर में इन तरह जो वाक़ियो पेश आयो हो, कुझु नौजवान गैर क़ानूनी रस्ते लांचनि जे रस्ते ॿाहिरि विया हुआ, इन वाक़िए जा कुझु तफ़सील असांखे ॿुधायो हिन वक़्तु। हा जी सभिनी कुझु साल अॻु में कंबर जे ॻोठ कुड़मक्सी मां 10 खां वधीक नौजवान गैर क़ानूनी ज़रिए सां एजेंटनि मार्फत बलोचिस्तान खां ईरान खां पोइ लांच ज़रिए मस्कत खां पोइ दुबई ॾांहुं विया हुया ऐं जेकी उहे 10 ई नौजवान 5-8 सालनि खां हिन वक़्तु ताईं बाज़ार वापसि थी न सघिया आहिनि ऐं हुनजा लाश बि मालिकनि खे मिली न सघिया आहिनि ऐं जॾहिं त एजेंट पिणु फ़िरार आहे, एजेंट जे मथां केस बि दाख़िल थी न सघिया। उन वक़्तु मीडिया ते इहे शयूं फ्लैश बि थियूं पर सरकार तरफ़ां इन जे ख़िलाफ़ को बि क़दम न कयो ऐं बेरोज़गारी खां तंग थी रोज़ी रोटी जी तलाश में नौजवाननि खे एजेंट वठी वञनि था पिया ऐं उन्हनि खां मख़सूस पैसा वठी ऐं वठनि था। असां इन सिलसिले में उनजे ॻोठ बि विया हुआसीं ऐं उते बि उन्हनि जूं जेके शादीशुदा हुआ उन्हनि जूं ज़ालूं बि उन्हनि पढ़ाए छॾियूं आहिनि ऐं उन्हनि सोचियो त 8-10 सालनि खां 5-6 सालनि खां ठीक कोन आया आहिनि त शायदि मरी विया आहिनि, हिन खे का बि पतो पइजी न सघियो आहे त इहे जीअरा बि आहिनि या न आहिनि। उन्हनि जूं घर वारियूं बि उन्हनि ॿिए हंधि उथारे छॾियूं आहिनि पर उन्हनि जूं माउरूं अञा ताईं ओसीअरे में आहिनि। हिकु नौजवान जी माउ ॿुधाए पई त असां अञा ताईं ओसीअरे में आहियूं ऐं राति जो जेका गाॾी अचे थी त मां सोचां थी शायदि मुंहिंजो हिन में पुटु हुजे। बहरहाल 10 खां वधीक नौजवान हिन ॻोठ मां ई गुम थियल आहिनि। उन खां अलावा शहर जे बिरोई महल आहे, उन मां बि 2 नौजवाननि खे उते मस्कत में जीअं पहुता त उन्हनि जे मथां फोर्स फायरिंग कई ऐं उन्हनि नौजवान में रुस्तम बिरोई, परवेज़ बिरोई आहे जिन जा लाश हिते आंदा विया हुया ऐं उन्हनि जा लाश हिते दफ़न कया विया, जॾहिं त हुननि जा लाश बि मिली न सघिया आहिनि। जी अच्छा रहीम, अहिड़नि गैर क़ानूनी ॿाहिरि मोकिलण वारे कारोबार खे जेकी एजेंट आहिनि गैर क़ानूनी तरीक़े सां नौजवाननि जी ज़िंदगियुनि सां खेॾनि था, इन्हनि खे ॿाहिरि मोकिलीनि था, इन ख़िलाफ़ का कार्रवाई छो नथी कई वञे? छा अहिड़नि एजेंटनि जी का निशानदेही नथी थिए? कानून जी पकड़ खां एजेंट कीअं बची वञनि था? बिल्कुलु, जेकी 10 माण्हू विया इन्हनि खे एजेंट कुर्बान बिरोई वठी वियो ऐं असां इहो मामिलो उन वक़्तु फ्लैश बि कयो होसीं पर सरकार तरफ़ां उनजे मथां को बि केस दाख़िल न कयो वियो ऐं उनजे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई, जंहिंजे करे इहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। तक़रीबन 50 खां वधीक कंबर लालू राक ऐं लारकानो डोकरी 50 खां वधीक माण्हू जेको आहे सो हिन वक़्तु ताईं पहुची चुका आहिनि, मरी चुका आहिनि ऐं उनजा लाश बि न अची मालिकनि खे मिलिया आहिनि पर सरकार तरफ़ां उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई कई वञे। अच्छा रहीम, एजेंटनि पारां केतिरो मुआवज़ो वरितो वेंदो आहे, केतिरी रक़म वरिती वेंदी आहे? जी सभिनी असुल त मसालो बेरोज़गारी जो आहे, हिते वॾी तमामु घणी बेरोज़गारी आहे। एजेंट तक़रीबन 20 खां 30 हज़ार रुपया माण्हुनि खां वठनि पिया आहिनि गैर क़ानूनी रस्ते दुबई पहुचाइण जे लाइ। उनखे सब्ज़ बाग ॾेखारनि पिया त तव्हां दुबई पहुचंदव, उन खां पोइ तव्हांखे वॾा पैसा हूंदा, कमाई हूंदी, पर नौजवान फासी पवनि था पिया। उन्हनि खे तमामु ॾुखे तरीक़े सां मधु जो इलाइक़ो आहे बलोचिस्तान जो, हुतां जेको आहे हिननि खे ईरान वठी वञनि था ऐं ईरान में लांचुनि में हिननि खे जीअं को सामान खणी वञिबो आहे दॿनि में बंदि करे ऐं हिननि खे जेको आहे सो मस्कत पहुचाइनि था। पोइ मस्कत में कुझु पहुचनि था, कुझु रस्तनि ते मरी वञनि था ऐं जेकॾहिं मस्कत जी फोर्स उन्हनि खे ॾिसे थी त उन्हनि ते फायरिंग बि करे थी, उनजा लाश हुते जबलनि में पकड़ियल आहिनि ऐं उनजा हॾा बि ख़तम थी वञनि था हुते। ऐं कुझु नौजवान जेके मस्कत पहुचनि था उन्हनि जा माइट वरी दुबई वेठा आहिनि, उनजा अज़ीज़ जेके विया आहिनि दुबई क़ानूनी तरीक़े सां। पोइ उन्हनि खे उहे टैक्सी में चढ़ी वञनि था, उनजो त फ़ोन कनि था टैक्सी ड्राइवर खे त तव्हां हिन माण्हू खे हिते खणी अचो, असां तव्हांखे हिनजे किराए जा पैसा ॾींदासीं। अहिड़े नमूने सां कुझु माण्हू उते पहुचनि बि था ऐं केतिरा नौजवान त 2-4 दफ़ा हिन ज़रिए विया बि आहिनि ऐं मोटी बि आया आहिनि। जी महिरबानी रहीम अवां जी।
नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए। अॼु जो प्रोग्राम असां ग़ैर क़ानूनी रस्ते परॾे वेंदड़ नौजवाननि ते कयोसीं जेकी पंहिंजी बहितर मुस्तक़बिल जी तलाश में, पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जी तलाश में पंहिंजूं जानियूं बि विञाए वियनि था। ऐं अहिड़ो अॼु जे प्रोग्राम में असां कोशिशि कई त इन्हनि सभिनी पासनि खे फोकस कयो वञे, जंहिंमें तव्हां ॾिठो त इहे नौजवान त वञनि था, इन्हनि सां उते छा थो वियो वापराए, इन्हनि खे कूड़ियूं दिलासा ॾेई, इन्हनि खे लालचूं ॾेई, इन्हनि खे ॾटा ॾेई जॾहिं एजेंटनि तरफ़ां मोकिलियो थो वञे त इहे अधु रस्ते ते या त इहे मरी था वञनि या इहे ग़ैर क़ानूनी तरीक़े सां पकिड़िजी जेलनि में हली था वञनि, या जॾहिं उहे पहुचनि बि था, रसनि बि था पंहिंजी मंज़िल ते, त उते इन्हनि खे उहे मरातूं या उहे जेके शयूं जिन जा ख़्वाब खणी उते वेंदा आहिनि उहे नथियूं मिलनि, ऐं उहे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मज़दूरनि वारी ज़िंदगी ॿेलनि में उते रही करे गुज़ारनि था। त छो न बहितर आहे त पंहिंजे ई मुल्क में जेकॾहिं महिनत करे कमाइजे ऐं हिकिड़े ॿिनि वक़्तनि जो ई खाइजे, त पंहिंजे मुल्क में पंहिंजनि प्यारनि सां गॾु रहिजे। पंहिंजी ज़िंदगी तां इहे नौजवान हथ बि न धोईंदा, ऐं न ई हिननि जे प्यारनि खे, जीअं तव्हां ॾिठो त उन्हनि जूं माइरूं अञा ताईं उन्हनि पंहिंजनि बचड़नि जे वापसि अचण जी आस अखियुनि में रखी करे ॻोढ़ा ॻाड़ींदियूं रहनि थियूं। न पंहिंजनि प्यारनि खे एतिरो इंतज़ारु ॾिजे ऐं न पंहिंजी ज़िंदगी ईअं जेको आहे सो जान जोखे में विझिजे। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अला वाही।